अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ अगर मां हिरा अब्बासी सब खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस तरफ़। शिकारपुर की अदालत पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अगवान अली अमीन गंडापुर के जुडिशल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। ख़ासि अदालत जे जज अली अमीन गंडापुर जे जिस्मानी रिमांड वारी दरख़्वास्त रद्द कंदे खेसि 26 अप्रैल ताईं जुडिशल रिमांड ते सखर सेंट्रल जेल हवाले करे छॾियो। निगरान वारे वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास। लाॻापियल इदारे जा वज़ीर ऐं आफ़ीसरनि जी शिरकत। इजलास में पंजाब हुकूमत सर्विस दौरान शहीद या फ़ौत थींदड़ पुलिस आफ़ीसरनि ऐं अहलकारनि जे ॿारनि खे भर्ती दौरान उमिरि में रिआयत ॾियण समेत ॿियनि मामलनि ते ग़ौर वीचार। तहरीक इंसाफ जे अगवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त PDM चयो हो त पंजाब असेंबली टोड़ी वञे त हू क़ौमी असेंबली टोड़े छॾींदा। ख़दशो आहे त हुकूमत चूंडुनि खे डिघो करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे रही आहे, जेको अफ़सोस जोॻो अमल आहे। नाज़रीन, ही हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।